तव्हां ज़िंदगीअ जी शुरूआति जेकी मीडिया जेकी इंडस्ट्री आहे ॾाढी ज़ालिम इंडस्ट्री आहे। मतिलबु केरु अॻिते वधणु कोन ॾींदो आहे। बैक बाइटिंग, लैग पुशिंग, गॉसिपिंग, इहे सभु शयूं हलंदियूं आहिनि। तव्हां इहो सफ़र जेको आहे इलाही स्ट्रगल कई आहे। कीअं स्टार्ट कयो, कीअं वधियो, ऐं सभ खां पहिरीं त पंहिंजे बारे में ॿुधायो। तव्हांजो ॻोठु कहिड़ो आहे, किथां पैदा थियो, तव्हांजी तालीम किथां हासिलु कई, इहो पहिरीं ॿुधायो। मुंहिंजो ॻोठु त कंदोकोट आहे ऐं जेको आहे सो आख़िरी ज़िलो आहे कराची खां। जेकॾहिं सिंध खे कच्छूं था त आख़िरी ज़िलो हूंदो आहे हेठि। उहो पंहिंजो उन सां बलोचिस्तान बि पंजाब ॿई सूबा मिलंदा आहिनि कश्मीर कंदकोट सां। मां उतां जो आहियां। बेसिकली बचपन खां ई शौक़ु, नंढपण खां ई शौक़ु अदाकारी जो रहियो आहे। स्कूल जे ज़माने खां वठी स्कूल में पढ़ंदा हुआसीं प्राइमरी। मुंहिंजो स्कूल रहमताबाद हुयो, हुन में पढ़ंदो हुउसि त उते बि मां नदीम जी फिल्मूं ॾिसंदो हुउमि। टीवीअ में हलंदियूं जुमे जे ॾींहुं, जुमे जी राति ज़िया जो दौरु हुयो। उन दौर में पोइ असां ॾिसंदा हुआसीं। मां पाण खे नदीम सम्झंदो हुउमि। नदीम जो वॾो परस्तार हुउमि, सफ़ा डाई हार्ड फैन। पोइ उनजी हिकिड़ी फिल्म ॾिठी मां, दिलि लॻी फिल्म। दिलि लॻी फिल्म ॾिसण खां पोइ हिते मां माना सही तक़रीबन माना जीअं मैट्रिक पूरी करे माना क्रॉस कई मैट्रिक सम्झो। त मूंखे बसि इहो हाणे अदाकारी करणी आहे, तालीम वालीम खे छॾिणो आहे। हाणे मूंखे त थियणो आहे एक्टर। ऐं पोइ मां जेको आहे सो दिलि लॻी फिल्म ॾिठी। हुन में गिरेज में कमु कंदो आहे नदीम बेग साहबु। मां सखर आयुमि, सखर में ॾिठमि ओड़ी गिरेज। पोइ असांजो SSP साहबु हूंदो, सैरक मीरानी साहबु, उन ॾे मां वियुमि। मां चयो मां सिफ़ारिश कयो, मूंखे गिरेज ते बीहारियो। हुन चयो अॻो को गवर्नमेंट जी नौकिरी वठो, पुलिस वारी। त उन वक़्तु बि SPN जे हथ में हूंदो नौकिरी बि। 90 माना 90 जी ॻाल्हि, 91 90